ये सब ठाहियूं उस्तादनि माइंड कोन थो करे मूंखे वणनि थियूं के चङियूं पई न मेरिट जी तव्हां ॻाल्हि कई त मेरिट तव्हां कई उस्तादनि वारी भर्ती में सिंधी यूनिवर्सिटी स्कॉलरशिप में मरी साहब ॾाढी सुठी मेरिट कई पर हिते ई जाम छोकिरियूं पाण मौजूदु आहिनि। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ 32 ॾींहंनि खां शागिर्द एहतजाज पिया कनि त उहा मेरिट न आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में छा विधो उन्हनि वटि या उन्हनि जे बारे में सिंध गवर्नमेंट जो को बि नुमाइंदो भला हिन वक़्तु उन्हनि ते न पहुतो आहे त छा आहे मामिलो छा दादा उनमें आऊं सम्झां थो मूंखे जेका मुंहिंजे डोमेन जी ॻाल्हि हुजे त आऊं उहा करे सघां। आऊं हमेशह मेरिट जी ॻाल्हि करियां थो। पब्लिक सर्विस कमीशन में नौजवाननि खे शिकायतूं उन्हनि जो अज़ालो थियणु खपे। असां मेरिट में यकीन करियूं था जेकॾहिं हींअर जेका रिज़ल्ट आई आहे मूं ॾिठी कान्हे पर मूंखे ॿुधाइनि था त उन में घटि पास थिया आहिनि छोकिरा जेके हिननि पास कया आहिनि त सुधरी वेंदी पाणे। जेकॾहिं प्रेशर रहियो त पाणे ठीकु थी वेंदा। पढ़ाऊँ यूनिवर्सिटी मेरा अपना इदारा है और यहाँ पे आज 1074 स्कॉलरशिप्स जो है डिस्ट्रीब्यूट हुई हैं जिसमें हमारी तरफ से 250 स्कॉलरशिप्स कॉलेज एजुकेशन की तरफ से हमने दी हैं जो सिर्फ स्कॉलरशिप है और हमें स्कॉलरशिप्स की तादाद बढ़ानी है क्योंकि गुर्बत बहुत ज़्यादा है। यहाँ पे सिंध यूनिवर्सिटी में बच्चे सिंध के दूर दराज इलाकों से आते हैं, देहात से, गाँव से, तो मैं समझता हूँ उनको सपोर्ट करने के लिए ये स्कॉलरशिप जो का प्रोग्राम है ये बहुत ज़बरदस्त है और आज सिंध यूनिवर्सिटी ने उसको ऑर्गेनाइज करके दिया है और मुझे खुशी हुई है यहाँ पे आके। मैं तो हमेशा खुशी होती है यूनिवर्सिटी आके। त पीपल्स पार्टी हिन ॻाल्हि खे ज़ाहिरी तौर ते रद्द करे बि पर आवाम अंदरि अञा बि एतमाद करण जो जवाबु माना न मिली सघियो आहे। माण्हू हिन तव्हांजी ॻाल्हि मां या तव्हां छा चवंदव? अरे पीपल्स पार्टी रद्द करे पई कर रही है पीपल्स पार्टी उसको और पीपल्स पार्टी जो है वो उसने खुल के कहा हुआ है। पीपल्स पार्टी के हमारे जो मिनिस्टर्स हैं वो अपने बयान दे चुके हैं सिंध गवर्नमेंट की तरफ से कि सिंध की तकसीम जो है वो मुमकिन नहीं है क्योंकि सिंध के लोग जो हैं वो इस धरती को माँ समझते हैं। हम किस तरह उसको कबूल कर सकते हैं? आप मुझसे सवाल करें। मेरी तो सबसे पहली जो नज़्म थी सिंध के बंटवारे के हवाले से असल सिंध वतन है वो 2011 में मैंने उस वक्त लिखी थी जब बहुत से लोग तो खामोश बैठे हुए थे। जब असेंबली में आके 2014 में मैंने असेंबली में पढ़ी थी। तो हम आज भी कहते हैं कि असां लाइ सिंध वतन है, असांखे रूह ते पातल असां लाइ ॼण बदन आहे। सिंध की तकसीम हो ही नहीं सकती। मैं आपको बताऊं कि जो हमारे जो स्कूल हैं वो गलत तरीके से पोर्ट्रे हुआ कि वहाँ पे तालीम रुक गई है, वहाँ पे तदरीसी अमल बंद कर दिया गया है। इस कहीं पे भी हमने बंद नहीं किया है। 20,000 स्कूल 50% टोटल सिंध के स्कूल्स में जो 40-41 हज़ार स्कूल थे उसमें 20,000 हमारे सैलाब में तबाह हुए थे स्कूल। उसमें 5-6 हज़ार स्कूल हम बना पाए हैं। अभी 15,000 स्कूल बिल्कुल ऐसे हैं जिनको ज़रूरत है। हम चीख के खड़े हैं। हम कह रहे हैं फेडरल गवर्नमेंट से हमने कहा उन्होंने सपोर्ट दिया में 400 स्कूल्स की 450 स्कूल्स की। तो हमारे पास इतने वसाइल नहीं है। अभी स्कूल स्पेसिफिक बजट हमने दिया ही इसलिए है कि अब अपने तौर पे जो हमारे हेड मास्टर्स हैं वो एम्पावर हों और स्कूल्स को हम खुद मुख्तियार करें, माली उनका वो खुद मुख्तियारी दें कि वो अपने काम जो है वो स्कूल में खुद करवाएं। अभी आप देखें कितने स्कूल बने हैं, हालांकि बहुत कम यूटिलाइज हुआ है पैसा। इस साल होगा क्योंकि वो लेट रिलीज हुआ था। कम यूज़ हुआ है। मैं समझता हूँ 34% यूज़ हुआ है ना। अभी तो यूज़ ही नहीं। अभी इस साल में हम जल्दी रिलीज़ कर रहे हैं। 1 साल पूरा पड़ा हुआ है। मैं उन हेड मास्टर्स को शाबाश दूंगा जिनने अच्छे काम किए हैं, स्कूल्स के स्कूल बनाए हैं और मज़ीद इस साल करेंगे। तो हम अभी उनके लिए ऐसा नहीं है कि मैं उनको अप्रिशिएट नहीं करूँगा। हम उनके लिए रिवॉर्ड रख रहे हैं। हम उनको बेस्ट अवार्ड देंगे स्कूल का और हेडमास्टर का जिसने अच्छा काम किया है। इस पे हम करने जा रहे हैं। जिले में एप्लीकेशन वारो जो मामलो है हां तो सोशल मीडिया ते बहस जे रेट है त कंसर्न एक सवाल है तो जेको ऐप ता ट्रायल बेसिस ते जिनी हुई उन खां पो हाने 29 सूरत साडा अक्षर में कॉलेज में ना है नी वाले साहब बुधायो कॉलेज खपे छोकरी लाइ ना है छोकरन लाइ। फ्रेम्स जो ऐप हमारी थी समर्स जो हमारा एक 600 स्कूल्स का था हमने उसको बढ़ा के अभी 6 अजला में हम ले गए। 50,000 मुलाजमीन की जिसमें असातिज़ा भी हैं उसकी फ्रेम्स के थ्रू पायलटिंग हो रही है। कोई भी भाई नई चीज़ स्टार्ट होती है तो वो आसानी से हज़म नहीं होती। जब किसी ज़माने में बायोमेट्रिक का निज़ाम आया तो वो भी हज़म नहीं हो रहा था। आहिस्ता आहिस्ता वो हज़म हुआ। अब वक्त के साथ वो अच्छा था उस दौर के लिए, मगर अब टेक्नोलॉजी एडवांस हो गई है। ये बात अब कोई 10-12 साल पहले की है। अब ये AI का दौर है। हर एक के हाथ में, मैं जितने लोग देख रहा हूँ उनके हाथ में स्मार्टफोन है। तो सारा काम जब स्मार्टफोन कर सकता है, अपनी हाजिरी लगा सकता है, तो हम क्यों बादर करें इस पे। पूरी दुनिया में ये फेशियल रिकग्निशन के थ्रू
हाजिरी होती है। पहले दिन सर्वर के प्रॉब्लम थे, वो आए थे, हम खुद में रात को मैं खुद 2 बजे तक मैं मॉनिटर करता रहा। मैंने उनको कहा कि भाई इसको ठीक करें, वो टेक्नोलॉजी है। पाकिस्तान में वैसे भी इंटरनेट का आप समझते हैं कि बहुत बड़ा इशू है, नेट का, सिग्नल्स का भी। तो उस पहले दिन हुआ था, उसके बाद स्मूथ हो गई, अब हो रही है ज़रूर, अभी भी होंगी 19-20 अभी भी होंगी, अभी भी उसमें मसाइल होंगे, पर वक्त के साथ वो ठीक होते रहेंगे, पर इसके सिवा कोई हल नहीं है। सुबह मामले ते ॿियो सवाल आहे, पार्टी जो वाज़े मौक़िफ़ आहे, तव्हां चयो त सिंध असांजे लाइ वतन आहे, सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे, पर जेको घरां निकिरे पियो एहतजाज लाइ उनखे गिरफ़्तार कयो पियो, इन ते छा चवंदो? मूंखे अञा ख़बर न आहे। ॾिसो मिची में कल्ह ई गिरफ़्तार उहो मूं सोशल मीडिया ते ॾिठो, मूंखे दुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। उहे असांजूं माऊं भेणूं आहिनि, इहो कतई उन्हनि खे न करणु खपे। हुते कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त पुलिस वारा जेके आहिनि शाह खां वधीक शाह जा ख़ैर खां थी बीह रहंदा आहिनि, त इहो उन्हनि खे न करणु खपे। असांजूं माऊं भेणूं आहिनि, पुरमुन एहतजाज पिया कनि, हर कंहिंखे करण जो हक़ आहे। जेकॾहिं मुतालबे करण वारा कराची में करे सघनि था, त हीअ छो नथा करे सघनि मुतालबो? हीअ उन्हनि जो हक़ आहे, हीअ भले मुतालबो कनि, ऐं असांखे रियासत खे थधी दिलि सां ॿुधणु खपे ऐं हुन इन ॻाल्हि खे सम्झणु खपे त भई हीअ सदियुनि खां वठी हिननि जो 6000 सालनि खां वठी हिननि जो वतन आहे। अॼु उन वतन ऐं जेके माउ सम्झनि था उन विरहाङे खे उहे आसानी सां कीअं क़बूल कंदा, उहे कीअं इहो बर्दाश्त कंदा? त तव्हां जेके कयो त आउं सम्झां थो त जिते बि उहो थियो आहे त आउं हुन ते ॻाल्हाईंदुसि। मूंखे ख़बर न आहे त उनजो सबबु केरु आहे, मुंहिंजे पुठियां केरु आहे, जो मुंहिंजो हुजे त मूंखे ख़बर कान्हे, त आउं होम मिनिस्टर खां ॿियनि खां पुछंदुसि त छा इहो आहे मसइलो। इहो आहे, ॾिसो ॻाल्हि इहा आहे, असां स्कूल्स में टीचर्स जी खोट हुई, असां 50,000 जी पोस्टूं हुयूं, असां खणी लख टीचर्स ताईं खणी वियासीं। वरी रिटायरमेंट जो रेशो ओतिरो पुठियां लॻो पियो आहे। हाणे फ्रेंड्स अचण खां पोइ इलाही सारियूं दरख़्वास्तूं ॾियनि पिया उस्ताद साहिबान रिटायरमेंट लाइ। हाणे ज़रूरी ॻाल्हि आहे त हिकिड़े स्कूल में 50 ॿार आहिनि, हिकिड़ो उस्ताद जेकॾहिं रखियलु आहे, ग़लतियूं बि आहिनि STR जूं, किथे उस्ताद शहरनि में घणा वेठा आहिनि, बहिराड़ी में हिननि कोन मोकिलिया आहिनि, उनखे असीं ठीकु करियूं पिया मुसलसल। पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो उस्ताद वेठो हूंदो, रिटायर थी वेंदो, त हाणे ॿिए उस्ताद आणण लाइ तव्हां मूंखे ॿुधायो त कोटली जो या जामशोरे जो को अहिड़ो उस्ताद आहे जेको दिलियूं मूंखे चवे थो ऐं थाणे बुला खान जी स्कूल थो वञी हलाया, मूंखे मोकल, वेंदो केरु? ख़ुदा तरसी आहे कंहिंमें? भला पघार खणे थो, चलो ठीकु आहे, नौजवान आहे, हा शादी बि कोन्हे थियल, हलियो थो वञा, वञी कंहिं ॻोठ में वेही थो रहां, वञी हुते ॿार थो पढ़ायां। हीअ राजस्थान में, इंडिया में तव्हां ॾिसो त हुते ॻोठनि में रही पढ़ाइनि था। कंहिं ज़माने में असांजे उमरकोट जा ही डॉक्टर मरी साहब वेठो आहे, हिन जे ॻोठ जा जेके उस्ताद हुआ उहे वञी पढ़ाईंदा हुआ ठठे जे शहरनि में ॻोठनि में। सो हाणे इहो त करिणो पवंदो, कुझु त बि हुननि खां बि पुछो उस्ताद साहिबान खां, भली हाणे जेकॾहिं थोरो पंधु करियो, थोरो वञो, तकलीफ़ूं असीं अवां जो ॿुधंदासीं, असांखे अहसासु आहे, पर थोरो क़ौम जे बचनि खे पढ़ाइण लाइ त तकलीफ़ करणी पवंदी। रोल आउट कंदासीं, हर स्कूल ताईं इहो खणी वेंदासीं। हीअ पहिरीं ॻाल्हि त इहा, उहो उस्तादनि खे, उस्ताद साहिबान खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त हीअ जेका ऐप आहे इहा फ़क़ति उस्तादनि खे बाउंड करण लाइ कोन्हे, हीअ समूरे अमले बिशमूल शागिर्दनि जी अटेंडेंस मॉनिटर करण लाइ पए, उस्तादनि जी हाज़िरी उहा बि यकीनी बणाइण, ऐं उन में जेके डुप्लीकेशन आहे, मिसाल हिकिड़ा ॿार आहिनि जेके प्राइवेट स्कूल में बि एनरोल आहिनि, सिंध एजुकेशन फाउंडेशन वटि बि आहिनि ऐं असांजे स्कूल में बि आहिनि, उहा कीअं ख़बर पवंदी त केतिरा ॿार डुप्लीकेट आहिनि? जंहिंजे करे ॿिए फॉर्म ते खणी वेंदासीं। हीअ बेसिकली उस्तादनि लाइ ठही कोन्हे, पर हीअ सभिनी लाइ ठही।